हिकिड़ा ॿ वाढा हुआ, पाण में ॿई यार हुआ, पाण में ॿई पका दोस्त हुआ। हिकु वाढे जी छोकिरी हुई ऐं ॿिए वाढे जो छोकिरो हो। त हाणे जंहिं वाढे जो छोकिरो हो त अचानक उन जा माउ पीउ मरी विया, कंहिं हंधि उनजो एक्सीडेंट वग़ैरह थी वियो, रोड हादसो या कुझु बि थियो, उन छोकिरे जा माउ पीउ मरी हलिया। हाणे वाढा पाण में ॿई यार हुजनि, फर्नीचर वग़ैरह सामान ठाहिण उन्हनि जो कमु हुजे। हाणे वाढे सोचियो त मुंहिंजो यार वाढो त मरी वियो, हाणे उनजो पुटु हिकिड़ो, हाणे उनखे आउं पाण वटि रखां, निपायां, पालियां, वॾो करियां। जेकर इनखे आउं छॾे ॾींदुसि या केॾांहुं वेंदो त या यतीम खाने में छॾींदुसि, तॾहिं बि माण्हू खिलंदा मूं ते, लानतूं कंदा। तंहिंखां बहितर त पाण वटि इन छोकिरे खे रखां थो। हाणे उन वाढे उन छोकिरे खे पाण वटि रखियो। हाणे उन छोकिरे जा माउ पीउ त मरी विया। छोकिरो 7-8 साल जो छोकिरो हुजे ऐं उन वाढे जी छोकिरी 7-8 साल जी छोकिरी हुजे। हाणे उहो वाढको कमु कंदो, उहो वाढो हिकु चकर बादशाह आयो, छोकिरी 6-7 साल जी छोकिरी हुजे। बादशाह ॾिठो त हिन वाढे जो कमु तमामु सुहिणो ख़ूबसूरत ॾिसंदो रहियो त एतिरे टाइम में हुन वाढे जी छोकिरी ॿाहिरि निकिती। छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, छोकिरी उहा बादशाह खे वणी वई। बादशाह वाढे खां पुछा करणु लॻो, छा ही छोकिरी तुंहिंजी आहे? त वाढो चवणु लॻो त जी छोकिरी इहा मुंहिंजी आहे। त बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो बि हिकिड़ो छोकिरो आहे, तोखां उहो रिश्तो वठंदुसि। तुंहिंजी इन छोकिरीअ जो रिश्तो मुंहिंजे छोकिरे जे लाइ वठंदुसि। छोकिरी मूंखे तमामु जाम वणी वई आहे। मुंहिंजो इहो कौल आहे, जॾहिं बि छोकिरी तुंहिंजी शादी जॾहिं थी, नौजवान लाइक़ु थी, तोखां आउं रिश्तो वठंदुसि। वाढे सोचियो त हाणे बादशाह जे घर में आउं ग़रीब माण्हू आहियां, वाढको कमु कंदो आहियां, जेकर बादशाह जे घर में मुंहिंजी धीअ जी शादी थींदी त इहो पाण माना भलो कमु आहे। हाणे वाढे बि वचन ॾेई छॾियो, बादशाह बि पंहिंजो कौल पूरो करे छॾियो। बादशाह एतिरो चई हलियो वियो। हाणे उहो छोकिरो वाढे जे दोस्त जो 8-9 साल जो उहो हुजे, 6-7 साल जी उहा छोकिरी हुजे, रांदि वग़ैरह खेॾींदा हुआ पाण में। तो हाणे नेठि छोकिरो अची 12-13 साल जो थियो, छोकिरी बि अची 10 साल जी थी। तो हाणे अञा ॿाराणो अकुलु उन्हनि खे हो। हिकु चकर उहा छोकिरी वई खूह ते पाणी भरण, उन वाढे जी धीउ खूह तां पाणी पिए भरी त उहा बाल्टी किरी पई खूह मंझि। हाणे हीउ छोकिरो बि आयो, पुछा करणु लॻो, ही छोकिरी रोइणु लॻी। पुछा करणु लॻो त रोइण छा लाइ पई? चई बाल्टी अंदरि किरी पई आहे खूह में, अम्मा हाणे मारींदी मूंखे। चीन में रोइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? चई ज़ाहिरी ॻाल्हि आहे, बाल्टी किरी पई आहे त अम्मा मारींदी मूंखे। चई पोइ आउं बाल्टी तोखे कढी न, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। छोकिरी चवणु लॻी त तुंहिंजो कहिड़ो शर्त आहे? त हीउ चवणु लॻो त शादी तूं मूंसां कंदे। चई हा शादी आउं तोसां कंदा। हाणे ख़बर कोन हुई त ॿाराणो अकुलु। चई हा भले ठीकु आहे, शादी कंदसि। छोकिरो वियो उन रस्ते जे ज़रिए अंदरि खूह मंझि, उन खूह मंझां उहा बाल्टी कढी आयो। बाल्टी इन छोकिरीअ ॾिनी। छोकिरो चवणु लॻो उन छोकिरीअ खे त हाणे हल फलाणे हंधि हलूं था, शादी था करियूं। 12-13 साल जी छोकिरे जी उमिरि हुजे, 10 साल छोकिरी जी उमिरि हुजे। आया कंहिं अहिड़े हंधि ते, छा ॾिसनि त परियां मस्जिद जा ॿार क़ुर शरीफ़ पढ़ियो पिया आया। उहे बि को 8-9 साल जा छोकिरा हुआ। क़ुर क़ाइदा उन्हनि जे हथनि ते हुजनि, उहे अचनि पिया पढ़ियो। हाणे हीउ छोकिरो छोकिरी ॿई आया उन जॻह ते। अची हाणे पाण शादी कंदासीं, हाणे इन्हनि खे सॾु कंदा पंहिंजो निकाह पढ़ाए। हाणे उहे बि छोकिरा उन्हनि खे हिन सॾु कयो। चई छा आहे? चई असांजी शादी अवी करायो, अवां मां को मुला थिए, असांजो निकाह पढ़े ऐं 2 टे शाहिद थियनि। हाणे हू बि को वीचारा ॿार हुआ 8-9 साल जा, हू बि चवणु लॻा त चलो ठीकु आहे, हिननि खे मिड़ी रांदि खेॾणु माना मश्करी ईअं लॻी। हाणे हिकिड़ो थियो मुला। छोकिरो चवणु लॻो त आउं मुला थो थियां, मुंहिंजो निकाह पढ़ाईंदुसि, 2 टे ॿिया असीं शाहिद थींदासीं। हाणे हिननि जो निकाह विकाह पढ़ायूं, शादी ते करायूं। क़ुर शरीफ़ जूं सूरतूं वग़ैरह ॿार पढ़ंदा हुआ मदरसे में, उन्हनि खे यादि हुयूं। सो हाणे उहे पढ़ियूं, कुझु क़ाइदनि ते पढ़ियूं ऐं हिननि खे वञी मथा पाण में टेकाए चवणु लॻा त हाणे अव्हां जी शादी थी वई आहे। हिननि इहा रस्म तौर मिड़ी ईअं करे छॾियो। छोकिरा त उहे हलिया विया, क़ाइदा क़ुर खणी मदरसो उहो पढ़ी निकिता, उहे त विया हलिया। ही छोकिरा वरी छोकिरो ऐं छोकिरी ॿई ऐं वापसी वरी आया पंहिंजे घर। सो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रिया, छोकिरो बि अची नौजवान थियो, वाढे जी छोकिरी उहा बि नौजवान थी। हाणे उहे बि उते रहंदा हुआ। ॿारहं हिसाब सां हिननि शादी करे छॾी। हाणे होॾां बादशाह खे ख़बर पई त हाणे वाढे जी छोकिरी हाणे नौजवान लाइक़ु थी वई हूंदी, हाणे वञा थो वाढे वटि ऐं शादी करायां मुंहिंजे पुट जी। बादशाह आयो, अची हिनखे चयईं वाढे खे त वाढा ॾे ख़बर, हाणे तुंहिंजी छोकिरी त वॾी नौजवान लाइक़ु थी वई आहे, हाणे शादी करियूं छा करियूं? त वाढो चवणु लॻो त भले ठीकु आहे बादशाह सलामत, तव्हां ॾींहुं वग़ैरह चिटा करियो ऐं आउं रिश्तो ॾियण जे लाइ तयारु आहियां। हाणे बादशाह पंहिंजे महलात में वरी आयो। बादशाह चवणु लॻो कंहिं नजूमी खे घुराइजे, नी खां पुछा वग़ैरह कजे त कहिड़ी तारीख़ सही थींदी, नजूम पंहिंजो हलाए। नजूमी आयो। बादशाह हुनखे सभु कुझु सम्झायो त मुंहिंजे शहज़ादे पुट जी आउं शादी थो करायां। ॾींहुं वग़ैरह को ॾिस को अहिड़ो हुजे, शुभ ॾींहुं को हुजे, ख़ैर वारो ॾींहुं हुजे, उन ते मुंहिंजे पुट जी शहज़ादे जी आउं शादी करायां। नजूमी हाणे लॻो पंहिंजो नजूम हलाइणु। त हिते नजूमी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, जंहिं छोकिरी सां तूं शहज़ादे जी शादी थो करणु चईं, उन छोकिरी जी त शादी अॻु में थियल आहे।
बादशाह जॾहिं इहा नजूमी ॻाल्हि ॿुधी त बादशाह चवणु लॻो त ईअं कीअं थियो? चई हा बिल्कुलु, मुंहिंजो नजूम बिल्कुलु सही आहे, तव्हां भले हुन खां पुछा करियो। बादशाह घुरायो उन वाढे खे चवणु लॻो त वॾा ही छा आहे? तो तुंहिंजी धीअ जी शादी कंहिं ॿिए हंधि कराए छॾी ऐं तो ईअं छो कयो? मूंखे वचन वाइदो ॾिनई ऐं पंहिंजो इहो कौल हुयो। त वाढो चवणु लॻो त बादशाह सलामत, मूं मुंहिंजी धीअ जी शादी कंहिंसां बि कोन कराई आहे, कंहिंखे बि मूं ॾिनी कोन्हे। चिना तो शादी कराई, नजूमी मूंखे ॿुधाए पियो। त हिते वाढो चवणु लॻो त बाबा हाणे शादी का अबरो सबरो त इहो सवण कोन्हे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे शादी जेकर आउं कराईंदसि न त मुंहिंजे तर जा माण्हू, पासे जा माण्हू, ओड़े पाड़े वारा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे त ख़बर हुजणु खपे। तव्हां मूं ते भरोसो यकीन नथा करियो त खणी उन्हनि खां पुछा करियो, त उहे त तोखे ॿुधाईंदा। शादी मूं कई लाज़मी 4-5 माण्हुनि खे त ख़बर हूंदी। बादशाह खे कार चढ़ी वई। बादशाह चयो त हाणे तुंहिंजी धीअ खे आउं कोन वठंदसि। बादशाह एतिरो कुझु चई, उथी ऐं कावड़ मंझि हलियो वियो। वाढो बि उतां कावड़ जी सिधो आयो पंहिंजे घर, अची 2 थप्पड़ माना हईं पंहिंजी धीअ खे ऐं पंहिंजी ज़ाल खे हेॾां होॾां चयईं। तो हाणे चवणु लॻो पंहिंजी धीअ खे त तो शादी कंहिंसां कई? त हिते उहा छोकिरी चवणु लॻी त मूं शादी कंहिंसां कोन कई आहे, बाक़ी हा थोरा असीं नंढा हुआसीं, असांखे एतिरो ख़्यालु कोन, खिल भोग मज़ा असां पाण में ॿिन्हिनि शादी कई। उहो छोकिरो बि हुते हो, खिल भोग मज़ा ईअं शादी मज़ाकनि मां करे छॾी। त हिते उहो वाढो चवणु लॻो उन छोकिरे खे त तूं मुंहिंजे यार वाढे जो पुटु आहीं, तोखे खणी मूं ॾिपायो पालियो वॾो कयो, पर तो मूंखे वाझो सिलो ॾिनो, तो मुंहिंजी धीअ सां शादी करे छॾी। हाणे छोकिरी बि घणी चवणु लॻी, उहो छोकिरो बि घणी चवणु लॻो त असां खिल भोग मज़ाक मज़ा इहो कमु कयो। त हाणे वाढो चवणु लॻो त न अवी मुंहिंजे घर मज़ा निकिरी वञो, अवी हाणे ज़ाल मुड़ुसु आहियो, जेॾां जा माना वञो अव्हांजी मर्ज़ी आहे वञो, पर मुंहिंजे घर मज़ा निकिरो। घणी हिननि चयो पर वाढो मञे न। वाढो नेठि हिननि खे कढी छॾियो। तो हाणे ही 2 ॼणा निकिता। हाणे हलंदा हलंदा कंहिं अची इलाइक़े में कहिड़ी जॻह ते पुॻा छोकिरो छोकिरी। त हाणे नंढे हूंदे ईअं ई मिड़ी हिननि जी शादी थियल हुई। तो चवणु लॻा त हाणे घर मज़ा उहे निकिरी वञे, हाणे छो न किथे को मुला वग़ैरह ॾिसिजे त शादी कराइजे। आया कंहिं मस्जिद वटि, त उते हिकिड़ो मुला हो, 2-3 माण्हू ॿिया बि को निमाज़ वग़ैरह पढ़ाया हुआ। सो उते हिननि इहा ॻाल्हि कई त असांजी शादी करायो। हाणे मुला निकाह पढ़ियो, 4-5 जेके निमाज़ पढ़ाया थिया शायदि हिननि जी शादी कराए छॾी। चवणु लॻा त हाणे असांजी पकी शादी थी वञे। हाणे हिननि शादी करे छॾी। हाणे चवणु लॻा त किथे को रहण जो बंदोबस्तु कजे, को प्रोग्राम कजे, रहिजे किथे। हाणे आया कंहिं अहिड़े हंधि कंहिं शहर में अची पुॻा, हितां हुतां माण्हू जा पुछा करणु लॻा। त माण्हू चवणु लॻा त फलाणे हंधि हिकिड़ी पोड़ी आहे, हिकिड़ी माई पोड़ी आहे, पीरसन आहे, एतिरी बि पीरसन कोन्हे पर अधड़ोट उमिरि जी आहे, वञो उन वटि कमरा वग़ैरह आहिनि, हू तव्हांखे रहणु ॾींदी, किराए ते ॾींदी आहे जॻहियूं। हीअ आया उन पोड़ी वटि, पोड़ी खां हाल वाल कयईं। पोड़ी चवणु लॻी त मुंहिंजे कमरे में जेकर अमीं रहो था त अव्हांखे किरायो वग़ैरह ॾियणो पवंदो। जे अगरि खाधो पीतो तव्हां खाईंदो तॾहिं उनजो बि किरायो ॾियणो पवंदो। जे अगरि खाधो पीतो तव्हां पंहिंजो कंदो त पोइ ख़ाली रहण जो किरायो ॾियणो पवंदो तव्हांखे। तो हीअ चवणु लॻा त असीं तोखे खाधे पीते जो बि ऐं रहण जो बि ॾींदासीं। पोड़ी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे हीअ ज़ाल मुड़ुसु उते रहणु लॻा, मेनू खण ते रहिया। छोकिरो हिते हुते मज़ूरी ॻोल्हणु लॻो, पर किथे बि को अहिड़ो कमु वग़ैरह हिनखे मिलियो कोन। मेनू ॾेढ थी वियो 2 महीना। हाणे जेके पैसा हुतां खणी आया, जेको हिन वटि हो, सो उहो पैसा माना वग़ैरह हिननि ख़तमु थी विया। ज़ाल चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त ॻाल्हि ॿुध, हाणे पैसा वग़ैरह ख़तमु थी विया आहिनि, हाणे कीअं कंदासीं? केॾी महिल बि कहिड़े टाइम ते जेकर हिन पोड़ी खे पैसा न ॾिनासीं त पोड़ी टपड़ वग़ैरह सभु सामान कढी पाण खे ॿाहिरि खणी फिटो कंदी। हीअ बि हाणे मजबूर लाचार थी विया। पोड़ी आई, पैसा ॾियणो हुजनि। पोड़ी चवणु लॻी त हाणे मूंखे पैसा ॾियो, पैसा जेके तव्हां मूंखे ॾिनासीं ख़तमु थी विया। छोकिरो चवणु लॻो त फ़िलहालु मूं वटि हींअर पैसा आहिनि कोन, कुझु टाइम सब्र कर, तोखे आउं पैसा ॾेई वेंदुसि। पोड़ी एतिरो चई हली वई। त ज़ाल चवणु लॻी त हीअं कर, तोखे वाढको कमु अचे थो, तूं मुंहिंजे पीउ वटि इहो कमु सिखियो आहीं, तोखे वाढको कमु अचे थो। हिन पोड़ी खे चओ किथां काठ वग़ैरह तोखे वठी आणे ॾे ऐं उहे शयूं तूं ठाह तयारु कर, हिन पोड़ी खे ॾे, पोड़ी पाणे वञी खपाए ईंदी। पोइ जेके बि पैसा वग़ैरह मिलंदा सो पाण खे ॾेई छॾंदासीं उन मज़ा। उन काठ वग़ैरह जा पैसा कढी ज़ाल हिन खे चयो। हीअ आयो उन पोड़ी वटि। पोड़ीअ चवणु लॻो त पोड़ी ॻाल्हि ॿुध, आऊं वाढको कमु ॼाणा थो, फर्नीचर वग़ैरह ठाहिणु मुंहिंजो फन आहे। सो इहो कमु आउं कंदो आहियां, कारीगर आहियां। इन शइ जो तूं काठ वग़ैरह मूंखे आणे ॾे ऐं उन काठ वग़ैरह मां जा इहे शयूं ठाहे ऐं तोखे न तूं वञी विकिणजांइ, उन काठ जा पैसा वग़ैरह कढजांइ, बाक़ी जेको बचे सो उहो तूं मुंहिंजे कर्ज़ में लाहिजांइ। पोड़ी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। पोड़ी वई वञी शहर में जा काठ वग़ैरह वठी हिन खे आणे ॾिनी। हीअ लॻो फर्नीचर वग़ैरह ठाहिणु, तमामु सुहिणा सुहिणा सुठा डिज़ाइन माना ठाहीं, का हू शइ ठाहीं, को हू शइ। पोड़ी माना खणियो वेंदी हुई उहो विकिणणु। पोड़ी उते शइ जेका 20 रुपए में हिनजी विकबी हुई, सा अची हिन खे ॿुधाईंदी त 10 रुपए में विकाणी। हाणे ईअं ई उन शइ में हीउ कमाईंदो रहियो, कमु हिननि जो हलंदो रहियो।
हाणे पोड़ी खे इन मां जां सुठो ख़ासो मुनाफ़ो थियणु लॻो। पोड़ी चवणु लॻी त हाणे हिन खे मोकिलियां फिलाणे हंधि, तमामु सुठा उहे काठ वग़ैरह आहिनि, तो हाणे उतां ई काठ वग़ैरह खणी ईंदो, अंब जा आहिनि, कोई अहिड़ी शयुनि जा आहिनि, सुठा सुठा आहिनि, उतां वढे ईंदो त सुठो फर्नीचर ई ठाहींदो त पैसा तमामु सुठा मिली पवंदा। हीउ कारीगर सुठो आहे छोकिरो। पोड़ी हिन खे मोकिलियो फिलाणे हंधि, अची वञ त हिकिड़ो ॿेलो आहे, उतां वञी हीउ काठ अहिड़े अहिड़े नमूने जा वढे अचे, उन मां जा फर्नीचर ठाह त उहो सुठा पैसा कंदो। त हीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पंहिंजी ज़ाल खां मोकिलाए। हीअ निकितो उन इलाइक़े में, आयो अची उन जॻह ते पुॻो, काठ वग़ैरह आहिनि तमामु जाम वढिया। हाणे सुबुह खां वठी शाम थी वई, हाणे चवणु लॻो त खणां छा ते, सो हाणे ते वेठो हुजे, छा ॾिसे त परियां हिकिड़ी ॿकरी बि वञे ऐं उन जे पोयां शींहं लॻो। शींहं हाणे इजो थो हुन ॿकरी खे खाए, हिन बि खणी ॾिठो, सो हीउ बि लॻो उन शींहं जे पोयां कुहाड़ो जे हथ में, सो चवणु लॻो त ॿकरी खे बचायां। आयो अची जीअं कुहाड़ो उछले उन शींहं खे, ऐं शींहं खे लॻो पेर में, शींहं थी पियो ज़ख़्मी। शींहं उन डपु ख़ौफ़ मञा भॼी वियो, ॿकरी उहा बची वई। त हिकिड़ी कुराड़ी माई आई पिए, सा चवणु लॻी उन छोकिरे खे त अबा तुंहिंजूं महिरबानियूं जेको मुंहिंजी ॿकरी बचाई, मुंहिंजे दर ते हुई आहे हिकिड़ी ॿकरी, हिन जो खीर वग़ैरह असीं पींदा हुआसीं, पर तूं केरु ऐं हिते छा थो करीं। त छोकिरो चवणु लॻो त आऊं फिलाणे हंधि जो आहियां ऐं हिते आयो आहियां, हीअ अंब वग़ैरह जेके बि काठियूं नमूने नमूने जूं आहिनि, काठियूं वठणु आयो हुअसि। चई ठीकु आहे, पोइ हाणे तो मुंहिंजी ॿकरी बचाई, हल मुंहिंजे घर मानी वग़ैरह खा, मूं वटि रह ऐं पोइ वञिजांइ। हाणे उहा पोड़ी हिन खे बुख बि तमामु जाम लॻी हुजे, उहा पोड़ी हिन खे वठी आई पंहिंजे घर बि हुनजो को उते हो। तो हाणे मानी वग़ैरह खाधी, हाणे राति ते रही पियो। त पोड़ी चवणु लॻी हिन खे त पोइ हाणे काठ वग़ैरह वठी खणंदे छा थिए। चई हाणे इहो त आहे मसइलो खणण जो। चई तूं काठ तमामु वग़ैरह जाम वठि, हिकिड़ो ॿ ॾींहं अञा बि वठि, मूं वटि ॿ टे गॾा बीठल आहिनि, पोइ उन मञा हिकिड़ो ॿ गॾा तूं काए, पोइ उन ते इहो सामान खणी वञिजांइ, काठ वग़ैरह खणी वञिजांइ। तो मुंहिंजो अहिड़ो माना कमु कई, ॿकरी मुंहिंजी बचाई, हाणे लाज़मी एतिरो थोरो त आउं बि करियां, गॾा मूं वटि जाम आहिनि, गॾा इहे तूं काए वञ, हिकिड़ो खपनी ॿ खपनी काए, पोइ जॾहिं तुंहिंजो अचणु थिए त वापसी काए अचिजांइ, न त बीठा हुजनि तो वटि। त हीउ चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे हिकिड़ो ॿ ॾींहं थिया, उहो छोकिरो उते काठ वढींदो रहियो, त चवणु लॻो त हाणे गॾा वग़ैरह मिलनि, कुझु काठ सरस वधीक वढियां ऐं पोइ यको खणी वञा। हाणे ॿ टे ॾींहं थी विया, हीउ न वरियो, ज़ाल हुनजी हिकिड़ी उते पोड़ी चवणु लॻी त हाणे ज़ाल हिन जी तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, ॿ टे ॾींहं थिया आहिनि, हीउ अञा वरियो कोन्हे, फिलाणे हंधि वञा, हिन माई खे विकिणी खपाए छॾिया। उहा पोड़ी जंहिं वटि उहा छोकिरी रहंदी हुई, जंहिं वटि पहिरीं आया रहंदा हुआ, पोड़ी आई कंहिं हिकिड़ी माई वटि। हाणे उहा माई रननि जो धंधो कंदी हुई, रनूं विकणु करणु, सप्लाए करणु, उहो रननि जो धंधो हूंदो, रननि जो धंधो कंदी उहा माई। हाणे हीअ पोड़ी आई उन माई वटि, चवणु लॻी त मूं वटि हिकिड़ी तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी आहे, छा तूं वठंदे। चई हा, जेकर सुहिणी तमामु सुठी आहे त तोखे उनजे एवज़ आउं सुठा पैसा ॾींदसि, ऐं इहे मायूं सप्लाए वग़ैरह कंदी आहियां। तो दोस्तो हीअ कहाणी सिर्फ़ु हिकिड़ो एंटरटेन आहे, तव्हां इनखे दिलि सां न वठिजो, हीअ कहाणी आहे सिर्फ़ु एंटरटेन ते ॿधलु आहे। हाणे उहा पोड़ी आई उन छोकिरी खे चवणु लॻी त अमां हाणे ॿ टे ॾींहं थी विया आहिनि, तुंहिंजो मुड़ुसु आयो कोन्हे, तूं हल तोखे आऊं शहर घुमाए अचां। हाणे उहा माई बि जेके रनूं सप्लाए कंदी हुई, सा बि उन का शहर में वेठल हुई। सो हिते उहा छोकिरी चवणु लॻी त मुंहिंजो मुड़ुसु अञा आयो कोन्हे, मुंहिंजो मुड़ुसु अचे पोइ उनजी इजाज़त वग़ैरह वठां ऐं उन खां पोइ आऊं हलां। चई अमां तुंहिंजे मुड़ुस खे टे ॾींहं थी विया आहिनि, अञा बि कोन आयो आहे, तुंहिंजो मुड़ुस खे कहिड़ी ख़बर, तूं हल तोखे शहर घुमाए जाएं, हिते वेही तूं हिते बोर थी पई हूंदे, बेज़ार थी पई हूंदे। हाणे उन पोड़ी माना ॾटा सटा तमामु जाम उन छोकिरीअ न, हाणे पोड़ी खे इहो कमु करिणो हुजे, पोड़ी खे उतां माल ते मिलियो। हाणे हिनखे ॾटा सटा ॾेई उन छोकिरी खे वठी आई, उन जेके रनूं सप्लाए कंदी उहा माई, जेके चकले जी अॻुवाण हुजे, वठी आई छोकिरी उन वटि अची उन खे छोकिरी ॾिनई, ऐं तमामु सुठा ख़ासा पैसा उन माई हिन पोड़ी खे ॾिना। छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, उन वाढे जी धीउ। हाणे उहा पोड़ी उतां उन खां पैसा माई खां वठी उहा छोकिरी उते छॾे वञणु लॻी, त हिन छोकिरी ॾिठो पोड़ी खे सॾु करणु लॻी त अमां केॾांहुं थी वञे, मूंखे छॾियो केॾांहुं थी वञे। चई हाणे तुंहिंजो इहो ई आहे इलाइक़ो, जॻह, हाणे हिते ई तूं वेठी हुजे, हाणे मूं तोखे खपाए छॾियो, एतिरो कुझु चई ऐं उहा हली वई। हाणे उन छोकिरी जो नसीबु, छोकिरी सां छोकिरी वीचारी उते छा करे, मजबूर लाचार बेवस। हाणे उहा जेका रनूं सप्लाए कंदी हुई सा माई, चकलो जेको हलाईंदी हुई सा उहा माई। हाणे उन माई जो इहो हूंदो हो त जेका बि माई छोकिरी सुहिणी सुठी उन वटि ईंदी हुई न, त उहा बादशाह जे पुटु शहज़ादे ॾांहुं पहिरीं मोकिलींदी हुई। हाणे न्यापो कई उन बादशाह जे पुटु शहज़ादे ॾांहुं, त फिलाणी माई चयो त तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी हिकिड़ी आई आहे मूं वटि, शहज़ादे खे खपे त शहज़ादे खे ॾियां। हाणे इहा ख़बर शहज़ादे खे पई, सो शहज़ादो चवणु लॻो त भले इहा छोकिरी वठी अचो, ऐं ॾिसां कहिड़ी आहे।
सो हाणे सिपाही वज़ीर वग़ैरह विया हुता उन छोकिरी खे वठी आया। शहज़ादे छोकिरी खे ॾिठो, छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, शहज़ादे खे वणी वई। शहज़ादो चवणु लॻो त इन माई खे घुरायो, जेके रनू वग़ैरह वठंदी आहे उन माई खे हिननि घुरायो। हाणे हिते उहो शहज़ादो चवणु लॻो इन माई खे त हिन छोकिरी सां आउं कंदसि शादी, तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, मुंहिंजी दिलि खे वणी वई। हाणे ॿुधा घणा पैसा, ॿीणा टीणा पैसा हुन माई घुरिया, हिन ॾेई छॾिया शहज़ादे उन माई खे। माई ते थी रवानी छोकिरी उन शहज़ादे वटि। त हाणे शहज़ादो चवणु लॻो छोकिरी खे त तोसां आउं कंदसि शादी। त हिते छोकिरी चवणु लॻी शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, आउं अॻु में शादीशुदा आहियां, मुंहिंजो मुड़ुसु जीअरो जाॻंदो आहे, पर हाणे मसइलो इहो आहे कुझु टाइम जी मूंखे मोहलत ॾे, 2-2.5 महीननि जी मूंखे मोहलत ॾे। जे अगरि 2-2.5 महीननि में मुंहिंजो मुड़ुसु अची वियो त पोइ आउं उन जी आहियां। जे अगरि 2-2.5 महीने में मुंहिंजो मुड़ुसु न आयो न, वाइदो आहे तोसां आउं शादी कंदसि। त शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, 2-2.5 महीना कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, भले हिते वेठी हुजे, ऐं हिन जो मुड़ुसु हिते कहिड़ो ईंदो, हिनखे अची ॻोल्हे लभंदो, भले हिते वेठी हुजे। छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त मूंखे तूं हथ बि न लाइजां, सिर्फ़ु 2-2.5 महीननि जी मोहलत मूंखे। शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे उहा छोकिरी उते रहणु लॻी उन शहज़ादे वटि। हाणे होॾां उहो छोकिरो काठ वग़ैरह वढे करे हेॾां होॾां 2 गॾाऊं काई काठ वग़ैरह रखी ऐं सिधो आयो पंहिंजे घर उते हिन पोड़ी वटि। सामान वग़ैरह इहो सभु लाथियूं उते, सो आयो हुन पोड़ी वटि, ॾिसे त हिन वारी ज़ाल उते हुजी न। पुछा करणु लॻो त पोड़ी खां त मुंहिंजी ज़ाल किॾां वेई? अची अबा तुंहिंजी ज़ाल, तूं जीअं ॾांहुं वें तोखे 4-5-6 ॾींहं लॻी हलिया, तुंहिंजी ज़ाल त कंहिं माण्हू सां भॼी वई हली। चई ईअं थी नथो सघे। चई अबा हाणे रननि ते माइनि ते कहिड़ो एतबार, हू कंहिं हमरा सां गॾु भॼी वई आहे, तो अबा माइनि ते एतबार कहिड़ो आहे, असां वही हली आहे। हाणे उहो छोकिरो बि उन माई जे पोड़ी जे चवण ते लॻी वियो, पोड़ी उन ॾटा सटा ॾेई कई ॻाल्हियूं ॿुधायूं उनखे कन भरी अची। सो छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हाणे थी बि सघे थो रननि ते कहिड़ो एतबार, थी सघे रन वही हली हुजे। तो चवणु लॻो त हाणे आउं बि केॾां वञा, तो हाणे हिते वेहां, ॿियो छा करियां। वरी ख़्यालु कई त वञा मुंहिंजी ज़ाल खे वञी ॻोल्हियां। त चवणु लॻो उन पोड़ी खे त आउं वञा मुंहिंजी ज़ाल खे पहिरीं ॻोल्हे ॾिसां, सची ॻाल्हि आहे या कोन्हे। त पोड़ी चवणु लॻी त न, पहिरीं जेको काठ आंदो अथई हिन मुंहिंजा फर्नीचर वग़ैरह ठाह, मुंहिंजो कर्ज़ु लाह, ऐं उन खां पोइ वञ, ईअं तोखे आउं न छॾींदसि। सो हाणे उहो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे छोकिरो जेके काठ सुठा सुठा सुहिणा अंब जा के निम जा के किथां किथां वढे आयो, उन मज़ा लॻो फर्नीचर ठाहिनि, अहिड़ा सुहिणा सुठा फर्नीचर ठाही ऐं उन पोड़ी खे ॾिनी। पोड़ी उन मोकिलिया, माना खणी वई शहर में अची विकई। तो शहज़ादो बि अची उन शहर में पुॻो, ॾिठई फर्नीचर तमामु सुहिणा सुठा ख़ूबसूरत, शहज़ादे खे वणी विया। शहज़ादो उहो फर्नीचर वग़ैरह वठी ऐं सिधो आयो महल में, उनखे वणी वियो, कोई अहिड़ियूं शयूं वठी आयो। हाणे उन छोकिरी फर्नीचर ॾिठा, शहज़ादो फर्नीचर वठी आयो। छोकिरी सम्झी वई त हीउ फर्नीचर उहे आहिनि, सुठो काठ पियो ॾिसिजे, सुठी डिज़ाइन बि ॾिसिजे, हीउ मुंहिंजे मुड़ुसु ठाही आहे। हाणे काना का चालबाज़ी करियां, कुझु न कुझु करियां, जीअं मुंहिंजो मुड़ुसु हिते अची हाज़िर थिए। हाणे छोकिरी आई शहज़ादे चवणु लॻी, शहज़ादा ॻाल्हि ॿुधी, हीउ फर्नीचर जेके तूं वठी आयो तमामु सुहिणा ख़ूबसूरत, अहिड़ियूं डिज़ाइनियूं ईंदियूं भलियूं आहिनि। हाणे तूं हीअं कर, इन वाढे खे घुरा, जंहिं डिज़ाइनियूं वग़ैरह ठाहिणी, वाढे खे घुरा त पाण पंहिंजी शादी जे लाइ कुझु न कुझु ठारायां, आउं कुझु न कुझु ठाराइण थी चाहियां, बेड या का न का अहिड़ी शइ ठाहिण थी चाहियां। शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। शहज़ादो चयो सिपाहियुनि वज़ीरनि खे त वञी ॾिसो इहो वाढो कहिड़ो, इन वाढे खे अची हिते हाज़िर करियो। ॾिसिजो कंहिं न कंहिं दुकान वारे खां कंहिंजो न कंहिंजो ॾसु ॾिनो, ईअं कंदे कंदे पर इन वाढे खे अची हिते हाज़िर करियो। अबा नेठि उहे वज़ीर सिपाही निकिता, हलंदा हलंदा नेठि अची उन दुकान वारे ॾस हिन जो ॾिनूं हुन जो ॾिनूं, ईअं कंदे कंदे अची पोड़ी असां वटि खणी ईंदी आहे। सो अबा अची हिन पोड़ी वटि पुॻा। पोड़ी खे चवणु लॻा त इहो वाढो, अची इहो छोकिरो हिते कमु करे थो मूं वटि, अची इहो छोकिरो असांखे खपे, अची फलाणे हंधि आहे। सो उन पोड़ी खां थी वियो, वज़ीर सिपाही आया उन छोकिरे चवणु लॻा त हल तोखे शहज़ादे घुरायो आहे, बादशाह घुरायो आहे। छोकिरे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, छोकिरो चवणु लॻो त ज़ाल मुंहिंजी ख़बर कोन्हे अॻु में हले केॾां वई, हाणे मरियासीं, बादशाह ऐं शहज़ादे घुरायो, ख़बर कोन्हे हले कहिड़ो कमु आहे। सो नेठि हीउ बि हलियो उन वज़ीर ऐं सिपाही सां गॾु, सिधो अची उन शहज़ादे उन बादशाह जी बादशाही में, ज़ाल बि उते मौजूदु हुजे, शहज़ादो बि मौजूदु हुजे, हीउ बि अची उते हाज़िर थियो। त हिते उहा छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो मुड़ुसु इहो अथई, मुंहिंजो मुड़ुसु अची वियो अथई, त हाणे मूंखे इजाज़त। हाणे मुड़ुसु बि हिनखे ॾिठो, त हिते शहज़ादो चवणु लॻो त हाणे तुंहिंजो मुड़ुसु इहो अची, हा मुंहिंजो मुड़ुसु इहो आहे। त हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ बीहे ते आउं मुंहिंजे पीउ खां पुछा करे अचां। हाणे शहज़ादो आयो पंहिंजे पीउ बादशाह वटि। बादशाह कहिड़ो, उहो जेको उन वाढे सां उन छोकिरी जो माना वचन ऐं कौल कयो शादी जे लाइ, बादशाह उहो हाणे पीरसण थी वियो, पोड़ो माण्हू हाणे खट ते वेठो हुजे। शहज़ादो आयो, सॼी ॻाल्हि करे हुनखे ॿुधाई, चई हीअ छोकिरी आई आहे, हाणे जो मुड़ुसु आयो आहे, छा हथु करियां कीअं करियां, चई तूं हिननि खे मुॾां वठी आ। हाणे उहा छोकिरी उहो छोकिरो वाढे जा पुट ॿई सिधो आया हिन वटि,
सो हिते उहो बादशाह चवणु लॻो त छोकिरी खे त तूं कंहिंजी धीउ आहीं, केरु ऐं किथे वेठी आहीं, तीअं ऐं फलाणे वाढो आहे उनजी धीउ आहियां हुते। छोकिरे खां पुछा कनि, छोकिरे बि इहा ॻाल्हि ॿुधाई। त बादशाह खे हिते ख़बर पइजी वई जीअं फलाणो जेको मूं चयो शायदि चई हा उहो। त बादशाह चवणु लॻो शहज़ादे ॻाल्हि ॿुधे, हिननि जी शादी नंढे हूंदे खां थियल आहे। मूं तुंहिंजो संग रिश्तो उन वाढे खां घुरियो हिन जो। सो हाणे हिन जी शादी नंढे हूंदे खां थियल आहे, तुंहिंजे नसीब में इहा आहे कोन, इहा हिन जे ई नसीब में आहे। वरी ॿिए दफ़ा बि ही पाण में मिलाप थियो। तो हाणे तूं हिननि खे कुझु न कुझु ॾेई हिननि खे रवानो करे था। बादशाह चयो शहज़ादे खे। शहज़ादो पंहिंजे पीउ जी ॻाल्हि मञंदो हो। शहज़ादो आयो ॿाहिरि हिननि खे वठी आयो। त शहज़ादो चवणु लॻो फलाणे हंधि हिकिड़ो मुंहिंजो बंगलो आहे, हिकिड़ो महल आहे ऐं कुझु बादशाही बि उते जी आहे, उहा अव्हां खे आई, वञो वञी खणो, वञी संभालियो। सो हिननि खे इनाम तौरु वग़ैरह ॾेई ऐं हिननि खे कई रवानो। त हिते शहज़ादो चवणु लॻो त जेका माई रनूं सप्लाई वग़ैरह करे थी इन खे मूं वटि हाज़िर करियो। को सिपाही वज़ीर विया उन रन खे तव्हां वठी आया। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो तूं तमामु ग़लति कमु करें थी। का बि माई छोकिरी अचे थी उनजो पोयां सॼो सिस्टम ॾिसे कोन थी। जेका बि माई छोकिरी अचे थी तूं उनखे माना किथे न किथे खपाए छॾींदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन पोड़ी खपायो। मूंखे हिन जी सॼी दर्द कहाणी सॼे किसे जी ख़बर पइजी वई आहे। पोड़ी माना हुनखे खपाए वई हिते ऐं तो वरी हिते मूंखे ॾिनी। तो ईअं कई इहे छोकिरियूं इहे मायूं। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे की मजबूरी मां बि अचनि थियूं, कीअं त केरु ईअं विकिणियो वञे। तूं पोयां हुननि जो सिस्टम को ॾिसे कोन। तूं तमामु किनी ऐं ख़राबु औरत आहीं। तूं इहो जॾा धंधा करणु छॾे ॾे। पर हाणे छॾींदे छा, तोखे आऊं ई कोन छॾींदसि। सो नेठि शहज़ादे हुकुम कयो त वञो हिन खे उमिरि क़ैद लाइ हिन औरत खे क़ैद करे छॾियो, न हूंदी ॿाहिरि, न अहिड़ा धंधा कंदी। सो नेठि शहज़ादे हुकुम कयो उन माई उन पोड़ी खे जेको रनूं सप्लाई कंदी उनखे हयूं क़ैद में ऐं उनखे क़ैद करे छॾियो। सो हाणे उहो छोकिरो ऐं छोकिरी ज़ाल मुड़ुसु थी उन बंगले उन महल में सुठे नमूने सां रहणु लॻा। थोरी घणी उन्हनि खे कुझु सिस्टम बि मिली वियो, कमाई जो ज़रियो बि मिली वियो। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।